الحمد لله حمدا كثيرا طيبا مباركا فيه والصلاة والسلام على سيدنا وإمامنا ونبينا محمد صلى الله عليه وآله وسلم أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلولا نفر من كل فرقة منهم طائفة ليتفقهوا في الدين ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون. हर क़िस्म जी हम्द तारीफ़ वॾाई वाखाण किबरियाई अल्लाह वहदहु ला शरीक जी ज़ात बाबरकत जे लाइ हम्दो सना खां बैद अज़ीज़ भाइरो ऐं बुज़ुर्गो, अॼु जी हिन महफ़िल में हाज़िरीअ खां पोइ अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी ख़ुशी थी त अल्हम्दुलिल्लाह ही नौजवान जेके असांजा शागिर्द रहिया हींअर असांजी सफ़ में शामिल आहिनि। उलमा इकराम जी जेकी सफ़ आहे उन्हनि में हिननि जो शुमार थिए थो। मौलाना जुनैदुर रहमान ऐं मौलाना हबीबुल्लाह लाखो हफ़िज़हुमुल्लाह तआला ही दीनी ऐं इल्मी कमु करे रहिया आहिनि ऐं हिननि साथियुनि जो इहो फोकस आहे, इहो नज़रियो आहे, इहा सोच आहे त तालिबनि खे क़ुरान पढ़ाइजे। हिकिड़ो आहे क़ुरान पढ़णु ऐं ॿियो आहे क़ुरान सम्झाइणु। इहे ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। क़ुरान पढ़णु ऐं क़ुरान सम्झाइणु अलॻि अलॻि शयूं आहिनि ऐं इहे ॿई मतलूब आहिनि। असां मुस्लमाननि खां इहे ॿई शयूं मतलूब आहिनि। क़ुरान पढ़णु इबादत आहे, सवाबु आहे, पर क़ुरान सम्झण जो हुकुम आहे। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान आहे, फरमाए अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। फरमाए छा तव्हांजे दिलनि ते तालो लॻी चुको आहे जो तव्हां क़ुरान खे सम्झण जी कोशिशि नथा कयो। क़ुरान खे सम्झण जी कोशिशि नथा कयो। छा तव्हांजे दिलनि ते तालो लॻी चुको आहे? दुनिया में तव्हां पंहिंजे कारोबार जो दुकानु आहे, मोटर साइकिल आहे, गाॾी आहे, पैसनि जी तिजोरी आहे, उन्हनि ते असीं ताला लॻंदा आहियूं हिफ़ाज़त जे लाइ। उहो तालो केरु तोड़े त उहो गुनाह आहे ऐं गुनाह कबीर आहे। को मालिक खां हटी करे केरु हुनखे तोड़ण जी कोशिशि करे त गुनाह कबीर आहे। पर जेके दिलनि ते ताला लॻंदा आहिनि, हिकिड़ा ताला हिन दिलि खे लॻंदा आहिनि। दिलि जेके असांजे जिस्म में आहे इन ते बि तालो लॻंदो आहे, पर इन ताले खे केरु तोड़ण जी कोशिशि करे त उहो सवाबु न। अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। इहो तालो सिर्फ़ क़ुरान ऐं हदीस सां टुटे थो। क़ुरान मजीद जे अंदरि इहा सलाहियत आहे त दिलनि जे तालनि खे तोड़े थो। उहो तॾहिं जॾहिं क़ुरान सम्झंदासीं, क़ुरान सम्झणु शुरू कंदासीं त हीअ असांजे दिलनि ते ताला लॻल आहिनि जेके उहे टुटनि था ऐं इहो तोड़ण जो सवाबु आहे। त हीअ अल्हम्दुलिल्लाह साथी इहो कमु करे रहिया आहिनि त क़ुरान पढ़ाइनि पिया, क़ुरान सम्झाइनि पिया। क़ुरान सम्झण जे करे थोरी मिसाल ॾेई करे ॻाल्हि तव्हांखे वधायूं त ॾिसो त केॾी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। हिकिड़ा मयत असांजे साम्हूं हूंदा आहिनि। को इंसानु फ़ौत थिए थो न, उनजा पुट, उनजा ॾोटा, उनजा पोटा, उनजा भाइर तलाश कंदा आहिनि मौली साहिब खे ॻोल्हियो त अची जनाज़ो पढ़ाए, अची गुस्ल ॾे। पर जेकॾहिं तव्हांजे बचे क़ुरान सिखियो ऐं सम्झो, उनखे पढ़ियईं, उहे दुआऊं उनखे सेखारियूं वयूं, हिते क़ुरान मजीद जॾहिं सम्झी वियो त अंदाज़ो लॻायो तव्हांखे फ़िकिर कान्हे तव्हांजो बच्चो पाण इख़लास सां एतिरी ख़ुलूस सां दुआ मौलवी साहिबु कोन कंदो जेॾी ख़ुलूस सां हुनजो बच्चो कंदो। त अंदाज़ो लॻायो तव्हांजो बच्चो क़ुरान घर में अचे थो, घर में अची करे क़ुरान पढ़े थो, तव्हां महसूसु कयो तव्हांखे केतिरी ख़ुशी पहुती। पर अॼु अफ़सोस इहो न त असांजे घर जो बच्चो अची करे दुनिया जी का ॻाल्हि करे, दुनिया जे कंहिं साइंसदान जी ॻाल्हि करे, कंहिं डॉक्टर जी ॻाल्हि करे, या चारि ॻाल्हियूं अंग्रेज़ीअ में ॿुधाए त उन माउ पीउ जी ख़ुशीअ जी का इंतिहा कान्हे। पर जे अल्लाह जो क़ुरान
कंहिं मखलूक जी ॻाल्हि कान्हे का, मखलूक जी ॻाल्हि कान्हे, ख़ालिक काइनात जी ॻाल्हि आहे। अल्लाह जो कलाम आहे, रब कलाम कयो आहे। उहो क़ुर अची करे मुंहिंजे बचे करे ॿुधायो हुजे या पाणे पढ़ियो हुजे, तव्हां पाण करे महसूसु कयो वालिदैन जी हैसियत सां त मूंखे ख़ुशी पहुती आहे। छा मुंहिंजो क़ुर सां को ताल्लुक़ आहे या कोन्हे? बसि मामूली ऐं रस्मी सम्झूं था कोन्हे पिया क़ुर मजीद खे, ऐं हक़ीक़त यादि आहे। त बहरहाल हीअ ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अलाह ताला हिननि साथियुनि जे इल्म में, उमिरि में, इन्हनि जे रिज़्क़ में अलाह ताला बरकत अता फ़रमाए। ऐं ॿुधाए बि साथियुनि त इंशा अल्लाह ताला कोशिशि कयूं पिया त कोर्स शुरू कयूं पिया ताकी सही माना में क़ुर सम्झी सघनि, अहले इलाइक़े ताईं या तइलीम पहुचे। यादि रखिजो मुंहिंजा आदि साथियो, दुनिया जे अंदरि असां तव्हां ॾिसूं था केॾा वॾा इदारा आहिनि, तरबियत जा वर्कशॉप क़ाइमु थियनि था। जीअं तव्हां हींअर ॿुधियो बि साईं बशीर साहिब खां, केॾा वॾा डॉक्टर, इंजीनियर सभु कुझु आहिनि, पर तव्हां हुनजे अंदरि तरबियत नाले मात्र ॾिसंदा। दुनिया जे साम्हूं ॾेखारींदा, लेकिन तव्हां हुननि जूं निजी महफ़िलूं ॾिसंदा, तव्हां हुननि जी महफ़िल में उथंदा ऐं वेहंदा, तव्हांखे ख़बर पवंदी त नाले जी बि तरबियत न आहे हुननि जे अंदरि। पर यादि रखिजो दुनिया में अॼु केॾा वॾा इदारा लखे किरोड़े अरबे रुपया ख़र्चनि पिया, तरबियत नथी थिए। पर जेकॾहिं तरबियत चाहियो था त क़ुर हदीस मां थींदी। क़ुर पढ़ो, सिखो, सम्झो, तरबियत थींदी। त अॼु जे मुख़्तसर मौज़ू बि इंशा अल्लाह ताला इहो ई आहे त क़ुर सम्झण जी कोशिशि कयो। हीअ रमज़ान अचे पियो न, रमज़ान मुबारक जो बि इहो हिकिड़ो पैगाम अथनि, वॾे में वॾो पैगाम इहो आहे। अल्लाह ताला फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआनु हुदल लिन्नास। क़ुर मजीद असीं रमज़ान में खोड़ सारा खोलींदा आहियूं, तिलावत कंदा आहियूं, खोड़ सारा त अहिड़ा आहियूं जेके कयूं ई कोन था। जेकॾहिं मस्जिद में ॾिसजे न रमज़ान में बि त तमामु घटि मुस्लमान हूंदा आहिनि जेके क़ुर पढ़ंदा आहिनि। पर फरमाई अल्लाह रब्बुल आलमीन त क़ुर नाज़िल कयोसीं रमज़ान जे महीने में। छाजे लाइ क़ुर नाज़िल कयो अथई? छाजे लाइ नाज़िल कयो अथई? कसम खणण लाइ, कंहिंखे एतबार ॾियण जे लाइ, वॾो मोतबर माण्हू आहियां, तूं मूं ते एतबार करे सघीं थो, या क़ुर मजीद घरनि में सींगारे रखणु, मस्जिदुनि में सींगारे रखण जा न। फरमाए हुदल लिन्नास, माण्हुनि जे लाइ हिदायत, रहनुमाई, रोशनीअ जो ज़रियो आहे। इन लफ़्ज़ में इहो पैगाम अथव त क़ुर सम्झण जी कोशिशि कयो। क़ुर पढ़णु अजुर आहे, सवाबु आहे, को शक कोन्हे, पर क़ुर सम्झणु क़ुर जो वॾो पैगाम आहे। जॾहिं तव्हां सम्झंदा तव्हांखे ख़बर पवंदी त अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे छा पियो फरमाए। मुहद्दिसीन जा अक़वाल आहिनि, वक़्तु थोरो आहे, मुख़्तसर कंदा ॻाल्हि खे। फरमाईंदा जॾहिं असांजी दिलि चवंदी आहे त असीं अल्लाह सां कचहरी कयूं, जीअं पाण में कचहरी कंदा आहियूं न, फरमाए जॾहिं रब सां कचहरी करण जी दिलि चवंदी आहे त फरमाईंदा असीं नमाज़ पढ़ंदा आहियूं। छा कंदा आहियूं? नमाज़ पढ़ंदा आहियूं। नमाज़ रब सां कचहरी आहे। मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान आहे, सही हदीस आहे। फरमाई इदा क़ाल अल अब्दु, हदीस कुदसी आहे, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन क़ाल अल्लाहु हमिदनी अब्दी। फरमाए जॾहिं माण्हू चवंदो आहे न नमाज़ में अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, क़ुर पढ़णु शुरू कंदो आहे, अल्लाह आसमान मां जवाबु ॾींदो आहे हमिदनी अब्दी, मुंहिंजे बाने मुंहिंजी तारीफ़ में अल्लाह जवाबु ॾींदो। इहा अल्लाह सां कचहरी आहे। पर फरमाईंदा जेकर असांजी दिलि चवंदी आहे त सिर्फ़ु रब ॻाल्हाए, छा करे? सिर्फ़ु रब ॻाल्हाए, असीं ॿुधंदा वञूं, असीं क़ुर पढ़ंदा आहियूं। छा कंदा आहियूं? क़ुर कंहिंजी ॻाल्हि आहे, कंहिंजो कलाम आहे, अल्लाह जो आहे। फरमाए जॾहिं क़ुर पढ़ंदा आहियूं त पोइ रब सिर्फ़ु असां सां ॻाल्हाए रहंदो आहे। तई जॾहिं हिन क़ुर खे सम्झण जी कोशिशि कंदा आहियो, तव्हां जूं असां जूं ज़िंदगियूं तब्दील थींदियूं। तव्हांखे केतिरियूं मिसालूं ॾियनि त हिकु हिकु आयत जॾहिं जंहिं इंसान सम्झी उनजी मुकमल ज़िंदगी। सही बुखारी हदीस जी अहम तरीन किताब आहे क़ुर मजीद खां ॿाहिरि। फरमाइनि था न किताब तफ़सीर, सही बुखारी में किताब तफ़सीर में सूरत तूर जी तफ़सीर तव्हां खोले ॾिसो, तर्जुमा मौजूदु आहिनि। अॼुकल्ह इंटरनेट जो ज़मानो आहे, मोबाइल जदीद हर कंहिं मुस्लमान जे हथ में आहे, एप्लीकेशनूं मौजूदु आहिनि। सही बुखारी खोले ॾिसो, किताब तफ़सीर सूरत तूर जी तफ़सीर में अल्लाह जे पैगम्बर सलातो वसलाम जे हिकिड़ी अदीम शान हदीस मुबारका ज़िक्र आहे, जंहिंजो रावी सैयदना जुबैर बिन मुतिम रज़ी अल्लाह तआला अन्हु, अदीम सहाबी अल्लाह जे पैगम्बर सलातो वसलाम जो।
अञा मुस्लमान कोन्हे को। मक्का मुकर्रमा मां हिजरत खां पोइ अल्लाह जे पैगंबर अलैहि सलाम जी पहिरीं जंग लॻी ग़ज़वा बदर। ग़ज़वा बदर मदीना मुनव्वरा में जॾहिं अल्लाह जा पैगंबर हुआ त इहा जंग क़ाइमु थी। उन में 70 काफ़िर क़ैद थिया, 70 मारिया विया, मुस्लमान फतह याब थिया ऐं काफ़िर शिकस्त याब थिया। इन दौरान ख़ारजा पॉलिसियूं जो आहिनि, जीअं पाण वटि बि वज़ीर ख़ारजा हूंदो आहे बैनुल अक़वामी मुल्की सतह ते, वरी सूबाई सतह ते बि वज़ीर ख़ारजा हूंदा आहिनि। हिक ॿिए सां अहदो पैमान ममालिक जा सूबाई ताल्लुक़ात क़ाइमु करण जे लाइ ख़ारजा पॉलिसी हूंदी आहे। इन ख़ारजा पॉलिसी जे तहत मुते जुबैर बिन मुतइम अल्लाह जे पैगंबर वटि पहुचे थो त क़ैदी आज़ादु करायूं, क़ैदी आज़ादु करायूं। अल्लाह जे पैगंबर सलात वसलाम वटि मग़रिब जी नमाज़ हली रही हुई, मग़रिब जी नमाज़ हली रही हुई। अल्लाह जे पैगंबर सलात वसलाम बाआवाज़ बुलंद क़ुरान मजीद जी तिलावत करे रहियो आहे। पासे खां बीह अची करे ॿुधे थो त अल्लाह जो पैगंबर नमाज़ ख़तमु कंदो त मुलाक़ात कयां। त अल्लाह जे पैगंबर सलात वसलाम नमाज़ में सूरत पढ़ी रहिया हुआ, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वत्तूर व किताबिम मस्तूर फी रक़्क़िम मनशूर वल बैतिल माअमूर वस्सक़्फ़िल मरफ़ूअ। इहा क़ुरान मजीद जी तिलावत करे रहियो आहे। हू ॿुधी रहियो, फरमाइनि था त अञा मुस्लमान कोन आहियां। पाण त मुस्लमान आहियूं न, फरमाइनि था अञा मुस्लमान कोन आहियां, पर मुरान ॿुधुमि, क़ुरान सम्झण जी कोशिशि कयुमि, अरबी दान हो, क़ुरान जो तर्जुमो मफ़हूम सम्झ में बि आयो। फरमाए थो त मुंहिंजे सीने मां महसूसु ईअं थियो त दिलि निकिरी वेंदी, दिल उॾामी वेंदी क़ुरान ॿुधण ऐं सम्झण जे करे। फरमाए नमाज़ ख़तम थी, अल्लाह जे पैगंबर सलात वसलाम वटि पहुतो। अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं अची करे अर्ज़ु कयूं, या रसूल अल्लाह, मूं आयो इन लाइ आहियां त क़ैदी छॾायां, पर तव्हांजो रूहानी क़ैदी बणिजी वियुसि, तव्हांजो रूहानी क़ैदी बणिजी चुको आहियां ऐं ईमानदार बणिजी वेंदो, मुस्लमान बणिजी वेंदो। त अंदाज़ो लॻायो हिक काफ़िर जी, हिक गैर मुस्लिम जी हिक चंद आयतूं ॿुधण जे करे, सम्झण जे करे, गौर करण जे करे, फ़िक्र करण जे करे सॼी ज़िंदगी तब्दील थी वई। इमाम शाफ़ी रहमहुल्लाह वक़्त जा अज़ीम मुहद्दिस आहिनि। गौर कजो, ॿारनि जी दुनिया आहे, उहे हेॾा होॾा निहारींदा रहंदा, कचहरी कंदा, पर चंद वालिदैन ऐं मुअज़्ज़ज़ साथियो त गौर कजो जो जे पैगाम में इमाम शाफ़ी रहमहुल्लाह वक़्त जा अज़ीम मुहद्दिस आहिनि। फरमाइनि था मूं क़ुरान मजीद ते गौर कयो, क़ुरान मजीद खे सम्झण जी कोशिशि कयुमि। क़ुरान मजीद जी सूरतुल असर, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। नंढड़ी क़ुरान मजीद जी सूरत आहे, केतिरनि ॿारनि खे, केतिरनि मुस्लमाननि खे यादि आहे, पर हिन खे सम्झो करे। फरमाइनि ते गौर कयो, सोचुमि। क़ुरान मजीद जी हिन सूरत जो तर्जुमो मुख़्तसर छा आहे, वल असरी, रब काइनात फरमाए रहियो आहे ज़माने जो कसम आहे। ज़मानो छा आहे, पंहिंजी ज़िंदगी जेकी आहे न, जेको ॾींहुं राति गुज़ारियो पिया, जंहिंखे महीनो साल ऐं ॾींहं ते हुन ज़मानो, फरमाए ज़माने जो कसम आहे। केरु बि फरमाए अल्लाह, यादि रखिजो तव्हां ऐं असांजे चाम्हूं कोड़ो माण्हू, चोर माण्हू, ठग माण्हू, धोखेबाज़ माण्हू कसम खणे थो, असीं एतबार कयूं था, पर थोरो सोचो करे अल्लाह जे कसम ते एतबार कयो नी। वल असरे, रब पियो कसम खणे ऐं ज़माने जी कसम पियो खणे। रब कसम न खणे तॾहिं बि उनजी ॻाल्हि, उनजो कौल, उनजो फरमान हक़ आहे, पर उनजे बावजूदि कसम पियो ॾियारे, असां ई तव्हांखे सम्झाए पियो। अब साथी हितां वञनि था शेदापुर जी मार्केट में, अब पंखो थो खपे, सोलर वारो साईं मौजूदु, को सुठो पंखो। तव्हांखे वञो हिकिड़ो दुकान वारो चवेसि थो न जाने हीउ पंखो सही हूंदई, फलाणी कंपनी जो वठो सही आहे, साईं खे एतबार थो थिए। चाहे अब दुकान वारे ठाहियो जा पंखो, ठाही त कोन न, कंपनीअ वारे त तव्हांखे ॿुधायो कोन, तव्हां दुकान वारे जी ॻाल्हि खे एॾो वॾो अहमियत ॾियो था, एॾो वॾो एतबार कयोसि था, का बि शइ ख़रीद करण जो ई आहे। पर कॾहिं सोचियो त रब मूंखे पैदा कयो, रब इंसान खे पैदा कयो, इंसान जे मुतालिक़ सॼी ॼाण अथसि। उहो रब चवे पियो त इंसान खसारे में आहे,
इन्नल इंसान लफी खस्र। अल्लाह रब्बुल आलमीन कसम खणी करे चवे पियो, कसम करी एतबार कयो थी थोरो पंहिंजी ज़िंदगीअ में जाइदो वठो। 60 साल उमिरि अथई, 70 साल उमिरि अथई, 20 साल उमिरि अथई, 30 साल उमिरि अथई, अबा तूं पढ़ियल लिखियल आहीं, अणपढ़ियल लिखियल आहीं, कॾहिं सोचो न त अल्लाह जी ॻाल्हि ते मूं केतिरो एतबार कयो आहे। इन्नल इंसान लफी खुस्र, फरमाए इंसान खसारे में आहे, सवाइ उन इंसान जे इल्लल्लज़ीना आमनू, जंहिं ईमान आंदो, ईमानियत में जेके शयूं उहे सभु क़बूल कई, व अमिलु सालियात, वरी ईमान आणण खां पोइ वेही कोन रहियो जीअं अॼु जा मुस्लमान, यार मौलवी साहब जूं ॻाल्हियूं इहे आहिनि, छॾे ॾियो, रुगो नमाज़, रुगो जेको आहे न दीन जी ॻाल्हि, रुगो इबादत जी ॻाल्हि, छा जो वक़्तु बच्चनि खे खाराइणो आहे, फलां करिणो आहे, कमाईंदा हीअं कंदा, अजीब ग़रीब लाजिक, अजीब ग़रीब फ़लसफ़ा, अजीब ग़रीब मंतिक़ूं, अलाए छा छा पेश कंदा ऐं क़ाइल कंदा। तव्हांखे उहा ॻाल्हि मुतमइन करण जे लाइ तव्हां मुतमइन बि थींदा, पर रब फरमाए थो न, ईमान खां पोइ नेक साले अमल कई, उहा नमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे, हज आहे, उम्रो आहे, अख़लाक़ियात आहे, क़ुर पढ़णु सिखणु सेखारणु आहे, सभु अमल आहिनि हुन में, जेके बि क़ुर ॿुधाया, हदीस ॿुधाया, उहे सभु नेक साले अमल आहिनि। फरमाई इहे अमल करणा आहिनि, वरी तव्हां सम्झी विया ही हक़ आहे त उन हक़ ते क़ाइमु रहणु, उन हक़ खे अॻियां पहुचाइणु, ईअं बि करणो आहे। ऐं वरी जॾहिं हक़ ते क़ाइमु थी विया पोइ तव्हांजो क़त्ल बि थींदो, तव्हांजो खून रेज़ियूं बि थींदियूं, तव्हांजा रिश्ता बि टुटंदा, तव्हां सां सभु कुझु मसाइल दरपेश ईंदा, पोइ फरमायो वतवासो बिस्सब्र, पोइ सब्र कनि। इहा क़ुर मजीद जी सूरत आहे। इमाम शाफ़ी फरमाए थो मूं हिन ते गौर कयो, फ़िकिर कयो, सोचुमि सम्झुमि, फरमाए थो अल्लाह जो कसम आहे, छा थो फरमाए, अल्लाह जो कसम आहे, मूं हिन सूरत ते गौर कयो, मुंहिंजी दिलि चवे थी, मुंहिंजो ईमान चवे थो, जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन 30-80 पारा नाज़िल न करे हा, सिर्फ़ इहा हिकिड़ी सूरत नाज़िल करे हा, त हिकु इंसान जी हिदायत जे लाइ इहा हिकिड़ी सूरत काफ़ी आहे। इंसान जी हिदायत जे लाइ हिकिड़ी सूरत असर काफ़ी आहे, पर असांखे 30-80 पारा मिलिया आहिनि, जीअं साईं ॿुधायो पिए अल्लाह जो अज़ीम तोहफ़ो आहे, असां हुनजी केतिरी क़दुरु कई, असां छा महसूस कयो आहे हुनखे, क़ुर जी तइलीम ॾियणु, तइलीम सिखणु असां मामूली सम्झूं था, हालांकि इहा मामूली कान्हे, हीअ अल्लाह जो कलाम आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम आहे, अल्लाह जे पैगंबर जी सुन्नत तय्यबा आहे। कुरान मजीद छा फरमायो, हुवल्लज़ी बअस फिल उम्मियीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। सब खां वॾे में वॾो कम कुरान मजीद जी तालीम जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। पोइ असां हिनखे मामूली छो था सम्झूं, पाड़े जी मस्जिद जो कारी साहब, इमाम साहब, मदरसे में पढ़ाइण वारो, असां हुनखे केतिरी हैसियत ॾिनी आहे, केॾो मक़ाम ॾिनो आहे, छा असीं हुनखे सम्झूं था, मामूली सम्झूं था, दुनिया जे मामलात में हुनखे मामूली सम्झूं था। हा जॾहिं ज़रूरत पवे थी मौलवी साहब जी जनाज़े जे लाइ, कफ़न दफ़न जे लाइ, क़बर जे लाइ, निकाह पढ़ण जे लाइ, त हुन मौलवी साहब खे वठी अचूं था, वरना मौलवी साहब जी, हुन कारी साहब जी, इमाम साहब जी असां वटि का बि हैसियत कान्हे का। असां इहे मुस्लमान आहियूं, यकीन ॼाणियो हिकु मामूली ॻाल्हि कान्हे, अल्लाह जे पैगंबर जी तइलीम आहे, अल्लाह जे पैगंबर ही फ़र्ज़ अदा कयो आहे, अल्लाह जे पैगंबर जो ही कमु आहे। अल्लाह जे पैगंबर खां न नसब में, न ख़ानदान में, न मक़ाम में, न शान में, शौकत में दुनिया में केर को आला आहे न आहे। पोइ असीं मामूली न सम्झो, हीअ अंबिया जो कमु आहे, हीअ जेके उलमा कनि पिया, अल उलमा वरसतुल अंबिया, हीअ मामूली कोन्हे। हिननि जी ख़िदमत कयो, हिननि सां ताउन कयो, हिननि सां हर सूरत में गॾिजी पियो। यकीन ॼाणो जे तव्हां पढ़ी नथा सघो, पढ़ाए नथा सघो, टाइम नथा ॾियो, हिननि सां मुआविनत कयो, तव्हांजे रिज़्क़ में, तव्हांजे उमिरि में, तव्हांजे घर में अल्लाह बरकत अथव। कई मिसालूं मौजूदु आहिनि, वक़्तु थोरो आहे, मिसालूं ॾेई सघजनि जो त जेकॾहिं कंहिं आलिम सां, कंहिं तालिब सां, क़ुर वारे सां तव्हां बीठा हो, उनजी मदद कय, अल्लाह तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ीअ में, उमिरि में बरकत अता फरमाए थो। त अल्लाह जे पैगंबर सलातो वसलाम जो सहाबी आहे सैयदना उबय बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु, सही हदीस आहे। हिकिड़े ॾींहुं क़ुर मजीद जी तिलावत करे रहिया हुआ,
सूरह फुरकान जी वक़ालु इत्तख़ज़र रहमान वलदन सुब्हान इन अंदाज में तिलावत कयूं। सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु या ॿुधनि था अल्लाह सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला खे कावड़ आई, गुस्सो आयो त ही क़ुरान मजीद शायद ग़लत पियो पढ़े, क़ुरान मजीद शायद ग़लत पियो पढ़े। फौरन उन जी गिचीअ मां वठनि था, चादर विझी करे उनखे मरोड़ीनि था, उनखे घुटो ॾियण जी कोशिशि कनि था। छिके जानवर वांगुरु अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि वठी आया, पर मैं अल्लाह जा पैगम्बर ही क़ुरान मजीद ग़लत पियो पढ़े। अवी चवे थो त मूंखे मुहम्मद रसूलुल्लाह सेखारियो आहे। छा थो चवे? मूंखे अल्लाह जे पैगम्बर सेखारियो। हिन हदीस में ॿुधायो वियो त अल्लाह जा पैगम्बर क़ुरान सेखारींदा हुआ, क़ुरान पढ़ाईंदा हुआ। ही को मामूली कमु कोन आहे, ही वॾो अज़मत वारो कमु आहे, वॾे मक़ाम शान ऐं शौक़त वारो कमु आहे। तव्हां कारी हिसाब सां आलिम साहब खे बि इहो पैगाम आहे त जेकॾहिं माण्हू तव्हां सां गॾु न बीहनि त तव्हां हटिजो न। हीअ अज़ीम कमु त अल्लाह जे पैगम्बर जी सुन्नत आहे। त उमर रज़ी अल्लाह तआला फरमाए थो त अल्लाह जा पैगम्बर तव्हां मूंखे हिन वांगुरु क़ुरान कोन सेखारियो आहियो जीअं ही पढ़ी रहियो आहे। अल्लाह जा पैगम्बर अज़ीम फ़ैसिले करण जी सलाहियत रखण वारा रसूल हुआ। फरमाईंदा ए उमर इक़रा, तू पढ़ क़ुरान के तो पढ़ी। फरमाए वक़ालु इत्तख़ज़र रहमानु वलदा सुब्हानहू, अलग अलग पढ़े। फरमाए उबई तू पढ़। फरमाए वक़ालु इत्तख़ज़र रहमानु वलदन सुब्हान, ओ मिलाए करे पढ़ियो। अल्लाह जे पैगम्बर फरमाए उमर तो बि सही कयो, तो बि सही पढ़ियो क़ुरान, मूं तोखे ईअं पढ़ायो आहे। ओ भई तो बि क़ुरान सही पढ़ियो, तोखे मूं ईअं सेखारियो आहे। अल्लाह जे पैगम्बर ॿिन्ही खे ॿुधायो ऐं अल्लाह जे पैगम्बर वरी फरमाए वल क़ुरआनु, अल्लाह जो क़ुरान जेको आहे मुंहिंजे मथां नाज़िल थियो आहे अला सबअति अहरुफिन, 7 क़िरातुनि में, 7 लहजनि में अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे मथां क़ुरान नाज़िल कयो आहे। हीउ अज़ीम क़ुरान आहे जो अल्लाह जा पैगम्बर सेखारींदा हुआ। अल्लाह जा पैगम्बर इन जो इल्मु माण्हुनि ताईं पहुचाईंदा हुआ। मूंखे तव्हांखे अल्लाह जो इहो हुकुम आहे फलौला नफ़र मिन कुल्लि फ़िरक़तिन मिनहुम ताइफ़तुन लियतफ़क़हू फ़िद्दीन, पंहिंजे इलाइक़े मां, पंहिंजे घरनि मां हिकिड़ी जमात मुंतख़ब कयो, पंहिंजे बच्चनि मां मुंतख़ब कयो बच्चा जेके क़ुरान सिखनि, वरी पंहिंजे मिटनि माइटनि ओड़े पाड़े क़ौम बिरादर खे क़ुरान सेखारीनि, अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान सम्झाइनि, उन्हनि खे ढेजारीनि ताकि ख़बर पवे त अल्लाह जो क़ुरान छा थो चवे। ही अज़ीम कमु आहे। इमाम मालिक बिन दीनार रहमहुल्लाह अज़ीम वक़्त जा मुहद्दिस आहिनि। तव्हांजे साम्हूं मौत जे मुतलिक़ हिकिड़ो तालिब इल्म तक़रीर करे रहियो न, कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, इहा आयत पेश कई। इमाम मालिक बिन दीनार उन जी पहिरीं ज़िंदगी मुख़्तलिफ़ हुई। हिकिड़े जनाज़े में शरीक थिया, हिकिड़े जनाज़े में शरीक थिया। जनाज़े में इमाम साहब नसीहत कई वे, नसीहत कंदे क़ुरान मजीद जी इहा आयत पढ़ी कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, त हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। इहा पढ़ी रहिया हुआ। जॾहिं इहा पढ़ियूं त मालिक बिन दीनार ॿुधे थो उनजी मुकमल ज़िंदगी तब्दील, उनखे सम्झण जी कोशिशि कई त अल्लाह जो छा त कलाम आहे, छा पैगाम आहे, छा रब चई रहियो आहे। दुनिया में को बि मज़हब, दुनिया में को बि इंसान, को बि दीन मौत जो इनकारी कोन्हे। आहे को मौत जो इनकारी कोन्हे? हा, मौत खां पोइ जे मसइलनि जा इनकारी आहिनि। त उनमें त अल्लाह फरमाए रहियो हर मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे, पोइ मरणो आहे त इन लाइ तयारी करणी आहे। मुकमल ज़िंदगी तब्दील थी वई सिर्फ़ु हिकिड़ी आयत जे करे। आऊं ऐं तव्हां बि मुस्लमान आहियूं, क़ुरान पढ़ूं, क़ुरान सम्झूं। मुंहिंजे ख़्याल में वक़्तु इजाज़त कोन थो ॾे, हिते ॻाल्हि खे ख़तमु कयूं था। पैगाम इहो त ही बच्चनि जेको क़ुरान पढ़ियो, हिकु हिकु हर्फ़ ते 10-10 नेकियूं आहिनि। अल्लाह जे पैगम्बर जूं हदीसूं आहिनि, बिशारतूं आहिनि। अल्लाह जे पैगम्बर जी हदीस आहे, फरमाए सुभाणे क़यामत जो ॾींहुं हूंदो, क़यामत जो ॾींहुं हूंदो, वालिदैन खे जेके पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़नि था, सेखारीनि था न, उन्हनि खे रोशनीअ वारी पोशाक अल्लाह रब्बुल आलमीन पाराईंदो। उन पोशाक में, उन कपिड़नि में एॾी त रोशनी हूंदी जीअं सिज जी रोशनी आहे। पोइ वालिदैन पुछंदा अल्लाह रब्बुल आलमीन खां, अल्लाह ही एॾो वॾो इकराम, एॾी वॾो इनाम छाजे करे आहे? अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधाईंदो ही तव्हांजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाइणु, सेखारणु, सम्झाइण जो नतीजो आहे। उन्हनि क़ुरान पढ़ियो, हिफ़्ज़ कयो, सम्झो, अमल कयो। अल्लाह उन्हनि जे बदिले में तव्हांखे ही अज़ीम पोशाक पाराई आहे। जंहिं ॾींहुं दुनिया जा इंसान नंगा ईंदा, जंहिं ॾींहुं दुनिया जा इंसान पेरनि उघाड़े ईंदा, उन ॾींहुं अल्लाह वालिदैन खे एॾी इज़त ॾींदो, एॾो मक़ाम ॾींदो, एॾो
शान ऐं शौक़त ॾींदो। हीअ त जेके पढ़ण वारे खे केॾो शान ॾींदो ऐं पढ़ाइण वारे खे केॾो मक़ाम ॾींदो, उन जे बारे में सोचे नथा सघिजो। अलाह वॾो मक़ाम शान ऐं शौक़त ॾींदो। पोइ असां सभु कोशिशि कयूं पंहिंजे बच्चनि खे हिन इदारे में दाख़िल करायूं। ऐं जीअं साईं बयानु कयो पिए त कोशिशि कयो हिननि खे फ़ीस बि अदा कयो। क़ुर जी फ़ीस का मामूली फ़ीस कान्हे का। ऐं तव्हां सलाहियत कोन था रखो, ताक़त कान्हे जो क़ुर जो उजूरो ॾेई सघूं, पर हीअ मामूली आहे जेको हू वक़्तु ॾींदा ऐं वरी सेखारीनि पिया। अलाह जो कलाम, दुनिया जी इंग्लिश जा बुक, डॉक्टरीअ जा, इंजीनियरिंग जा बुक, के जेको आहे सो मैथामेटिक्स जा बुक, दुनिया जा के बि बुक तव्हांखे दुनिया सां गॾु ईंदा, पर हीअ अलाह जो किताब तव्हांखे रब सां गॾु ॾे थो, जेको ख़ालिक़ काइनात। हा मामूली ॻाल्हि कान्हे, इन जो उजूरो केरु कोन थो ॾेई सघे, पर थोरो थोरो तावुल पंहिंजे हड़ावड़ा हिन सां कयो। फ़ीस बि अदा कयो, कॾहिं कॾहिं कोशिशि कयो अची करे उन्हनि खे तोहफ़ा बि पेश कयो त हू अलाह जो क़ुर पिया पढ़ाइनि। ऐं जेके तालिब शागिर्द ग़रीब पढ़नि था, उन्हनि जी बि तव्हां मुआविनत कयो। हीअ अज़ीम कमु आहे। अलाह हिन में बरकत ॾींदो आहे। अलाह रिज़्क़ में, अलाह घर में, अलाह ताला ज़िंदगीअ में बरकत अता फ़रमाईंदो आहे। अलाह ताला खां दुआ आहे रब करे मौला करे हिननि साथियुनि जे इल्म में, अमल में अलाह ताला बरकत अता फ़रमाए, हिन जे कम खे अलाह ताला मज़ीद वधाए। अलाह रब्बुल आलमीन हिननि खे इस्तिक़ामत अता फ़रमाए। अलाह रब्बुल आलमीन असां ऐं तव्हांजे घरनि में, उम्रनि में अलाह ताला बरकतूं ऐं ख़ैर नसीब अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दाअवाना अल्हम्दुलिल्लाह।